नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ڀرياسٽي में ख़बर ॾींदा हलूं त ڀرياسٽي में पाकिस्तान पीरा मेडिकल स्टाफ एसोसिएशन ज़िले नोशھروفيروز पारां रورल हील्थ सेंटर सुनहरी फार्म जे मुलाज़िम गुलाम अली डायरी जे दौर पुलिस पारां बेगुनाह गिरफ़्तारी ख़िलाफ़ सॼे ज़िले जे अस्पताल में OPD जो बाइकाट करे मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते अॻवान अशरफ कुरैशी, मोहम्मद यूनस, वसण सऊद, सुल्तान जुणेजो, यासीन ऐं ॿियनि चयो आहे त गुज़िरियल ॾींहुं गुलाम अली डायरी कंहिं कम सां नवाज़शाह वञी रहियो हो त दौड़ पुलिस बिना कंहिं सबब जे खेसि गिरफ़्तार करे नामालूम हंध गुम करे छॾियो, जेका तमामु घणी नाइंसाफ़ी। अॻुवाण चयो त जेकॾहिं गुलाम अली डायरी ते को केस दाख़िल हुजे त उहो ज़ाहिर कयो वञे या पुलिस असांजे मुलाज़िम खे बिना कंहिं ॾोह जे सरेआम पुलिस मोबाइल में खणी गुम करे छॾियो। अॻुवाण DHO नोशहरोफेरोज़ खां अपील कई आहे त RHC सुनहरी फार्म जे मुलाज़िम जे पुलिस खां आजो कराए लाइ SSP नवाबशाह DIG नवाबशाह सां राब्तो करे जेकॾहिं 2 ॾींहंनि जे अंदरि गुलाम अली डायरी आज़ादु न कयो त सॼे सिंध में एहतजाज करे OPDs जो मुकम्मल बाइकाट कयो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।